बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद, हक मौजूद, पंजतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। अॼु जेको पंहिंजो लेसन आहे, लेसन 2, उन में जीअं ॻाल्हि करे आयासीं लेसन 1 में, त अॻिते असां हाणे ईंदड़ लेसन में या ईंदड़ जेके सबक़ आहिनि उन में लिखिबो कीअं आहे, जेके अल्फ़ाबेट्स जेके पाण ABCD चऊं शुरू में, हूअं उन सॼी ABCD खे, अंग्रेज़ी ABCD खे चइबो आहे अल्फ़ाबेट। त अॼु हिन लेसन में पाण ॾिसंदासीं त उन्हनि खे लिखिजे कीअं, पेन सां, पेंसिल सां या मार्कर सां। सो जीअं त पाण ॾिठोसीं त पहिरियों जेको अल्फ़ाबेट आहे, जेके पाण पढ़ियो आहे पंहिंजे पहिरें लेसन में, उहो आहे ए जो, ए। त हाणे ए खे लिखिबो कीअं, उन हिसाब सां पाण इन जी मश्क कयूं था। ऐं तव्हां सिधे हथ सां या खाॿे हथ सां, आउं खाॿे हथ सां लिखंदो आहियां। सो ऐं पंहिंजी हिन मश्क जे लाइ सिधे हथ सां बि लिखंदुसि। उहो वरी ईअं ॼणो सिधो हथ कंहिं अहिड़े सेखाट शागिर्द जो हुजे जंहिं अॻु में न लिखियो हुजे। सो असां लिखूं था ए। असां लिखंदा आहियूं नंढो वारो जेको, उहो हीअं लिखंदा आहियूं। हिनखे अञा थोरो वॾो कयां, वॾो करे लिखां त ॼण तव्हां ॾिसण में अचे त हीअं लिखंदा आहियूं। ऐं इहो स्मॉल ए, नंढे ए खे ईअं लिखिबो आहे, स्मॉल ए खे। ऐं कैपिटल या वॾे ए खे हीअं, जीअं अलिफ पंहिंजा पर हिनखे हीअं, अहिड़े हिसाब सां हीअं करे। ही आहे ए, इहो आहे कैपिटल ए। त हाणे असां इनखे ईअं ॾिसूं त अगरि को सेखाट लिखंदो पहिरियों भेरो, त लाज़मी न आहे त हुनजो पहिरियों भेरो ई सही वञी बीहे, पर हाणे आउं सिधे हथ सां लिखां, छो त सिधे हथ सां आउं हूअं लिखंदो न आहियां। त उहो इन करे जो तव्हां जेके लिखणु शुरू कयो ऐं तव्हांजी लिखणी एॾी चिटी न थिए, त उन में असांखे कीबाइणो न आहे, या इहो दिलि नंढी न आहे करणी त मुंहिंजो सही कोन थियो, हाणे हीअ आउं लिखां पई, ईअं ॼण ॿार को लिखे ओड़ो ई लिखिजी वियो, छो त आउं सिधे हथ सां कोन लिखंदो आहियां। ऐं कैपिटल ए, जेको ए एप्पल वारो आहे, उहो हीअं लिखिबो। त तव्हां ॾिसी सघो था, हू मुंहिंजो जीअं लिखण जी आदत आहे मूंखे, उहो आहे ए। ऐं हीउ मूं सिधे हथ सां लिखियो आहे, या उन हथ सां ईअं लिखियो आहे जीअं हिकिड़ो नओं माण्हू लिखे। त इहो थियो ए। ईअं साॻी रीति असां वरी हाणे ॾिसूं था त असां बी कीअं लिखिबो। त बी वरी साॻी ॻाल्हि, त हिन हथ सां लिखी वञा पहिरीं। बी असां लिखंदासीं स्मॉल बी, जेके चवंदा आहियूं, असां लिखंदासीं हीअं। बी फॉर बॉल, बी फॉर बॉल, जेको पाण पढ़ियोसीं, है न। त इहो बी आहे स्मॉल। ऐं बी कैपिटल जेको आहे, या वॾो, उहो कीअं लिखंदासीं, उहो वरी हीअं। इहो बी कैपिटल थियो असांजो। त हीउ असांजो थियो स्मॉल बी, हीउ असांजो थियो कैपिटल बी। पननि खे कढी छॾिजे त मार्कर जो निशान न वञे। ऐं हाणे वरी ईअं सोचो त हीउ वरी हाणे उहो असां उहो शख़्स या उहो शागिर्द लिखे थो जंहिं बी पहिरीं नाहे लिखियो, त उहो हीअं लिखंदो। ऐं हिन में साॻी ॻाल्हि, त वरी परेशान थियण जी ज़रूरत न आहे त मुंहिंजो बी जेको आहे सुठो न पियो अचे, का ॻाल्हि न आहे, पाणे अची वेंदो, पाणे बी स्मॉल बी। कैपिटल बी जेको आहे उहो कीअं लिखिबो, वॾो, वरी उहो बि पाण हिते। भले शुरू में सुहिणो थी न बीहे, होरियां होरियां पाणे सही थी वेंदो। त हीउ थियो, पहिरीं लिखियोसीं ए यारो, हाणे असां लिखियो आहे बी, हाणे असां लिखंदासीं सी। सी जेको लिखंदासीं उहो वरी था वञूं ॿिन्हिनि हिसाबनि सां।
C for cup, जेको पाण ॾिठो जीअं तस्वीर में कप चांहि जो. C for cat, ॿिली खे चवंदा आहिनि cat, त ही स्मॉल ऐं ही कैपिटल. ईअं ई साॻी रीति वरी हाणे वरी हिन हथ सां लिखूं, ॼण त को नओं माण्हू थो लिखे. तव्हां हितां ई खणंदव ही हीअं C थी वियो. भले 2 लाइननि जी कॉपी में तव्हां मश्क शुरू कंदा या 4 लाइननि जी कॉपी में मश्क शुरू कंदा या सादे पने ते लिखंदा या बोर्ड ते लिखंदा या पेन पेंसिल कोयलो चॉक कंहिं बि शइ सां खणी तव्हां शुरू करे सघो था ताकी उहा जेका आहे उहा मश्क या एक्सरसाइज़ असांजी उहा थींदी हले. सो C इहो ABC. हाणे असां लिखूं था D. D असां लिखूं था D फॉर डोर यानी दरवाज़ो. स्मॉल जेको आहे ॾिसो त हिननि में ही मिलनि बि था पाण में, हिन भेटा बि कंदासीं पोइ त पाण में कीअं मिलंदा. ही D आहे. D फॉर डोर दरवाज़ो, या D फॉर डॉग कुतो, या D फॉर डॉल गुॾी. ठीकु आहे. त हाणे D स्मॉल थी वियो. ही हाणे लिखंदासीं D कैपिटल या D वॾो. उहो ई आहे. त वरी बि कोशिशि साॻी रीति कयो ऐं लिखंदा वञो त तव्हांजी लिखण बि तव्हांजो सही थींदो. ऐं शुरू में टेॾो मेॾो बि, जीअं मुंहिंजो बि ॾिसो हिन सां जॾहिं लिखां थो त ओड़ो नथो बीहे जहिड़ो हिन सां बीहे थो अहिड़ो. पर शुरू में प्रैक्टिस कंदव, मश्क कंदव, कोशिशि कंदव त तव्हांजो सही थींदो. D कैपिटल. D फॉर डॉल, D फॉर डोर. हाणे नेक्स्ट असां लिखंदासीं E. 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 ऐं E फॉर एग ॾिठोसीं पाण. E फॉर एग. एग माना बेदो या आनू. ही थी वियो स्मॉल E. ऐं हाणे वरी कैपिटल E. कैपिटल. ईअं वरी हाणे हिन हथ सां लिखूं. E. E. कैपिटल E. स्मॉल E, कैपिटल E. E फॉर एग. E फॉर ईगल. ईगल चवंदा आहिनि सिरण खे. पोइ हाणे असां लिखूं था F. 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 स्मॉल. F कैपिटल. F सां फ्रेंड, फैन, फ्रेंड दोस्त, फैन पखो, F इहो आहे. ऐं ही हिते असां वरी हिन सां बि लिखूं था F. स्मॉल F ऐं ही थियो कैपिटल F. कैपिटल F. फ्रूट्स लिखबो F सां. F खां पोइ असां लिखंदासीं G. G फॉर गोट. G फॉर गो, वञण या वञ, गो. G. स्मॉल G ऐं ही कैपिटल G. साॻी ॻाल्हि त ही जेतिरी मश्क कबी इन जी ओतिरो इहो असांजो हथ हिन ते पको थींदो. अखर असांजा पोइ पका बि थींदा, चिटा बि थींदा. जी मुंहिंजो टेॾो थियो अचो. हिन हथ खे आदत न आहे लिखण जी. तव्हांजा बि टेॾा थियनि अखर त परेशान न आहे थियणो. होरियां होरियां पाण ई सही थींदा. स्मॉल G ऐं कैपिटल G. G फॉर गोट, बकरी पाण ॾिठोसीं पिक्चर्स में. ईअं ई G खां पोइ H. स्मॉल H कैपिटल बि. H सां पाण पढ़ियो H. ह जो साउंड कढंदो आहे. ह हॉर्स. हाणे ही असांजो हिन सां H
small h capital h next या ॿियो उन खां पोइ जेको अल्फाबेट आहे उहो आहे I स्मॉल नुक्ते वारो हूंदो आहे जेको कैपिटल हूंदो आहे उहो सिधो सिधो हूंदो आहे I small I capital उन खां पोइ J I सां आइसक्रीम I सां आइस I सां आइसलैंड I सां इनसाइड हाणे वरी J स्मॉल J कैपिटल वरी बि सां नुक़्तनि खे ॾेई J स्मॉल ऐं J कैपिटल J फॉर जग पढ़ियो पाण जग J फॉर जोकर बि थींदो आहे J फॉर जोकर जेको मश्करियूं कंदो आहे मस्करो जेके पाण चवंदा आहियूं जोकर या वरी J फॉर जॉय लुत्फ़ मज़ो J खां पोइ हाणे K फॉर काइट स्मॉल कैपिटल K फॉर की पढ़ियो पाण में की पंहिंजी फर्स्ट लेसन में की जे लाइ कुंजी खे चवंदा आहियूं चाबी खे की वरी बि हिन सां बि खे हीअं स्मॉल के जी जेका मथी ॾंडी हूंदी आहे उहा थोरी नंढी हूंदी आहे हेठी ॾंडी हिन जी नंढी आहे हिन जी हिन सां बराबरि थियणु खपे हिन कैपिटल के वॾे में ॿई ही ॾंडियूं जेके आहिनि हीअ बराबरि हुजनि कैपिटल के पोइ पाण लिखंदासीं एल स्मॉल एल सां पाण लिखियो लेमन ऐं एल कैपिटल एल स्मॉल ऐं एल कैपिटल वरी साॻिए नमूने हिते हिन सां बि लिखूं था एल स्मॉल ॾिसो अगरि त हीअ लाम वांगुरु आहे पर ॼण हिन मुंहुं ॿिए पासे आहे एल कैपिटल हूअं ॼण पाण लाम जेकर लिखूं त लाम पाण लिखंदा आहियूं हिन जो मुंहुं ॼण आम्हूं साम्हूं पर ही एल असां जो स्मॉल एम हीअं ऐं कैपिटल जेको आहे उहो वरी एम लेटर एम ऐं साॻियो ई वरी बि लिखूं अगरि त असां स्मॉल हीअं लिखंदासीं ऐं कैपिटल जेको आहे उहो असां हीअं एम खां पोइ एम सां मून एम सां मैंगो अंब खे जीअं चवंदा आहियूं ही वरी हाणे स्मॉल एन जेको आहे उहो स्मॉल ऐं एन ही कैपिटल एन असांजो ऐं एन स्मॉल जेको आहे उहो असां हीअं लिखंदासीं हिन हथ सां बि एन कैपिटल जेको आहे एन हाणे ओ एन सां न्यू एन सां नो अहिड़े हिसाब सां ऐं ओ असां लिखंदासीं ओ स्मॉल ओ ऐं
कैपिटल ओ में को शिकिल में को फ़र्क़ु कोन्हे, सिर्फ़ु नंढे वॾे फ़र्क़ु आहे। या वरी जॾहिं लाइनुनि में प्रैक्टिस कंदासीं पोइ ॾिसंदासीं उन में कहिड़ो फ़र्क़ु अचे थो। सो ओ फॉर ऑरेंज, नारंगी खे ओ चवंदा, ऑरेंज चवंदा आहिनि ऐं ओ सां लिखिबो आहे ऑरेंज। पी, लेटर पी, स्मॉल हीअं लिखिबो ऐं स्मॉल जी रुगो जाइ में फ़र्क़ु ईंदो आहे लाइनुनि में ऐं अखरनि में। बाक़ी हूअ शिकिल तक़रीबन साॻी रहेसि थी, अलावा जे हिन हितां कुंड थोरी मथे उहा कढी बि सघिजे थी, न बि कढिजे तॾहिं बि ठीकु आहे। ऐं कैपिटल पी जेको आहे उहो हीअं साबित हीअं हूंदो आहे, ठीकु आहे। सो स्मॉल पी ऐं कैपिटल पी। पी फॉर पैरट, पाण ॾिठो तोतो, ठीकु आहे। ईअं अॻियां वरी पी खां पोइ क्यू, क्यू क्यू सां पाण ॾिठो क्विल्ट, रली खे जीअं चवंदा आहिनि क्यू। क्यू हीअं बि लिखंदा आहिनि स्मॉल, क्यू हीअं बि लिखंदा आहिनि थलो, ऐं हूअं क्यू कैपिटल जेको आहे उहो वरी हीअं लिखिबो आहे क्यू। ईअं हिते वरी असां कोशिशि कयूं था त हिन सां बि लिखी सघूं क्यू, स्मॉल क्यू आहे इहो हीअं लिखिबो, ऐं कैपिटल क्यू जेको आहे उहो वरी हीअं लिखिबो। क्यू, क्यू खां पोइ वरी आर, आर, आर स्मॉल हीअं लिखिबो, ॾिसो आर कैपिटल जेको आहे उहो हीअं लिखिबो। आर सां पाण पढ़ियो रैबिट, र जो साउंड आहे आर लेटर जो, आर, आर, आर खां पोइ एस, हिन में बि शिकिल में को फ़र्क़ु न हूंदो आहे, रुगो इन जी माप में फ़र्क़ु हूंदो आहे। जॾहिं लिखिबो आहे स्मॉल एस ऐं कैपिटल एस ॿई जहिड़ा ई हूंदा आहिनि, ठीकु आहे। स्मॉल एस, एस फॉर शुगर, एस फॉर स्वीट, एस फॉर स्नेक, एस फॉर स्काई, स्नेक माना नांग, स्काई माना आसमान, स्वीट माना मिठो, ये एस सां ईंदा आहिनि, अहिड़ा बेशुमार ॿिया बि लफ़्ज़। एस खां पोइ आहे टी, टी, टी फॉर टमेटो पढ़ियो पाण, टी फॉर टीचर, उस्ताद, टी फॉर टेबल भी थींदो आहे, टी, टी खां पोइ यू, यू, स्मॉल यू खे ईअं निकिरंदो आहे पोयां पुछड़ी निकितल अथसि, कैपिटल यू सिधो सिधो लिखिबो आहे, इन जी का पुछड़ी कोन निकिरंदी आहे। स्मॉल यू जेको आहे यू जो साउंड अक्सर करे अ जो ईंदो आहे, अप, यू ऐं पी लिखिबो आहे त अप माना मथे, ठीकु आहे। यूनिटी पाण पढ़ियो, यूनिटी माना ॿधी, एकता, इतिहाद, यू सां, यू पोइ वी, वी, वी स्मॉल थोरे कैपिटल हिकु जहिड़ो ई हूंदो आहे शिकिल में, रुगो हुन जी माप जो फ़र्क़ु हूंदो आहे। वी, त ही वी थी वियो। वी फॉर विक्ट्री यानी सोभ, ऐं वी फॉर वैन, ठीकु आहे। अहिड़ा खोड़ सारा ॿिया बि लफ़्ज़ पाण पढ़ंदासीं। वी ऐं पोइ हाणे डब्ल्यू, डब्ल्यू, डब्ल्यू स्मॉल थोरे वॾो, शिकिल में तक़रीबन साॻा ई हूंदा आहिनि, ऐं वधीक वरी जॾहिं अॻियां प्रैक्टिस कंदासीं थोरो फ़र्क़ु हूंदो आहे, हूअं माप में नंढा हूंदा आहिनि। ही डब्ल्यू कैपिटल थी वियो, ही डब्ल्यू थी वियो स्मॉल, स्मॉल डब्ल्यू, डब्ल्यू, वाटर, वाटर पाणी चवंदा आहिनि, उहो डब्ल्यू सां लिखंदा आहियूं पाण।
एक्स नंढो तोड़े वॾो एक्स जेको आहे उन शिकिल तब्दील न थींदी आहे, रुगो माप जो फ़र्क़ु ईंदो आहे। एक्स सां एक्सरे, एक्स सां ॿिया नाला बि ईंदा आहिनि, ज़ाइलाफोन, उहो रिपोर्ट उन जी शइ जी तस्वीर सां गॾु ॾिसंदा त तव्हांखे वधीक सही सम्झ। एक्स ऐं वाई जा घणा न त बि आसान ॿ क़िस्म आहिनि स्मॉल में। वाई खे हीअं बि लिखिबो आहे ऐं वाई स्मॉल हीअं बि लिखिबो आहे। वाई ऐं कैपिटल वाई जेको आहे उहो सवलो सिधो हीअं लिखिबो आहे। ईअं तस्वर में बि ॾिसी सघो था त हीअ ॼण इंसान हुजे जेको ॿाहूं हीअं खोलियो बीठो हुजे। वाई लेटर स्मॉल हीअं लिखिबो वाई जो। कैपिटल हाणे असां ज़ेड बि ॾिसी था वञूं। ज़ेड कीअं लिखंदासीं? ज़ेड जेको आहे या ज़ी उहो हीअं लिखिबो आहे स्मॉल। इन जा बि ॿ क़िस्म आहिनि, हीअं बि लिखंदा आहिनि ज़ेड खे ऐं हीअं बि लिखंदा आहिनि या हीअं बि लिखंदा आहिनि बसि ज़ेड पाण ज़ी। ऐं कैपिटल ज़ी जेको आहे उहो हीअं लिखिबो आहे पूरो, सिर्फ़ु उन माप जो फ़र्क़ु हूंदो आहे। हाणे असां अगरि हिन सां लिखूं, हीअं बि लिखंदा आहिनि ज़ी, हीअं बि लिखंदा आहिनि, जेका असुल सूरत आहे। ऐं कैपिटल ज़ी जेको आहे उहो हीअं लिखिबो आहे। सो हिते पंहिंजो इहो अॼोको लेसन मुख़्तसिर हो। इहो इन लाइ आहे त तव्हांखे सवलो बि लॻे ऐं तव्हां इन जूं वधि में वधि इन्हनि जी कोशिशि कयो। इनखे प्रैक्टिस जेतिरी कंदा ओतिरो तव्हांजो हथु इन ते पको थींदो। अवल ख़ैर वधीक ॿियनि लेसन्स में ऐं हिन खां पोइ वारे सबक़ में पंहिंजी मुलाक़ात थींदी। सदाईं गॾु यादि में।